कदर बाबा शौकू बाबा रस्मकू पर बाबा साईं पर छा बाबा साईं देरी कोन था कयूं त एड़ो था कुट को जो सॼो साल यादि कंदो। काॾे था वञो न अञा हिन माण्हू जी सर्विस कढणी आहे सम्झो हल। दिलावर खान तो जेकी हिन दिल मथां डंप ॾिना आहिनि इहे डंप हाण ता ज़िंदगी कोन छुटंदा। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो जेसी ताईं तोखां ऐं हाकिम खान खां पलांद न वठंदुसि हिकु घड़ी हिकु पल बि सुकून सां न वेहंदुसि हिकु पल बि सुकून सां। तू मरंदे तोखे कफन बि नसीब न थींदो। तुंहिंजी इन्हनि बिटुनि बारातुनि सां मूंखे कुझु बि न थींदो मूंखे। अकमल मायरा ऐं हाणे तू कमाल जो सिर बि खयो। हाणे तू तमामु जल्द मरंदे मूंसां तू तमामु जल्द मरंदे तू किनो थी मरंदे तोखे दफ़नाइण वारा बि कोन मिलंदा। बस हाणे बस पंहिंजी ज़ुबान बंदि रख। मरंदे मूंसां तू मरंदे किनो थी मरंदे मूंसां तू किनो थी मरंदे मूंसां अलाह तोखे मारींदो। तव्हां जा हिते बीठा आहियो तव्हांजे इंतज़ार में हुकुम कयो छा करिणो आहे। वञो पुलिस पिकेट ते जेतिरा बि सिपाही आहिनि उन्हनि खे ख़तम करे अचो। इन ये कम करण सां पुलिस असांजे पोयां वधीक बाहि बारींदी। पुलिस असांजे पोयां न पर खाने रुस्तम जे कट बाहि बारींदी। तव्हां वञो सॼी पिकेट खे तबाह करे छॾियो। को बि सिपाही जीरो बचण न घुर्जे ऐं पोइ लॻाईंदासूं इहो केस बि खान ऐं रुस्तम जी कट। उन सां तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। नजीब जॾहिं कानून जा माण्हू मरंदा त पोइ पुलिस जुर्म में ईंदी। इन जो मतिलब त कम असां कंदा वञूं ऐं उन जो इल्ज़ाम रुस्तम ऐं खान मथां लॻंदो वञे। जॾहिं कमाल खान जे लाइ डीएसपी कुझु नथो करे त पोइ पुलिस खे हरकत में आणो ई पवंदो ऐं पुलिस तॾहिं हरकत में ईंदी जॾहिं उनजी ॻिचीअ में हथु पवंदो। ॻिचीअ में हथु। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त जेके इहे ॿ टे सिपाही आहिनि न इन्हनि जो कमु पूरो था करे अचूं। अच इब्राहिम। नजीब मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधंदा वञो। इन्हनि सिपाहियुनि मां हिकु बि जीअरो बचणु न घुर्जे। जेकॾहिं हिकु बि जीअरो बची वियो ऐं उन्हीअ तव्हांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾिनी पोइ खान रुस्तम त ठहियो पुलिस तव्हांजो जीअणु हराम करे छॾींदी। हराम करे छॾींदी। बेफ़िक्र थी रहिस। हाणे उन्हनि मां को बि ज़िंदा न बचंदो। अच इब्राहिम। वञो नजीब वञो वञो इन पुलिस पिकेट खे तबाह करे ॿुधायो इन्हनि कानून जे रखवालनि खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे। कारी हर ते पेर।
हकीम जी बादशाह। छोरी त हवेली में बेहान जड़ी आहे। बादशाह तव्हां बि कमाल था कयो। ख़बर न आहे त इहा छोकिरी घणनि घाटनि जा पाणी पीए जे हिते पहुती आहे। न हकीम, ॾिसी कोन थो केॾी न मासूमियत अथसि। त पोइ छा सोचो थी बादशाह, त कुझु ॾींहुं विहाण जे लाइ या सॼी ज़िंदगीअ जे नाते जोड़ण जे लाइ? हकीम, छोरी दिल में घर करे वई आहे। सोचा थो त माई वॾी खां रिश्तो घुरी हमेशह लाइ हिन छोरीअ खे पंहिंजे दिल जी राणी करे छॾियां। बादशाह जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ माईअ खां तुंहिंजे लाइ संग घुरी वठूं। न हकीम, अञा न। छो बादशाह? जेकॾहिं माई संग ॾियण खां इनकार करे त पोइ? बादशाह कंहिं पौधे माईअ जो मथो कोन सड़ंदो। हकीम, इहे जेके मिसकीन हूंदा आहिनि न, इहे अलाए छो हवेली जे नाले खां छिरकड़ शुरू कंदा आहिनि। त पोइ छा करिणो पवंदो बादशाह? पहिरियां हिन माई खे एतिरो कर्ज़ ॾे जो पेरनि खां वठी चोटी ताईं असांजे कर्ज़ में गर्क थी वञे। पोइ जीअं हिन खां असां संग घुरूं त इनकार न करे सघे। होॾे त ॾिसो मोह पको बीहजी वियो आहे, ॼण के जर में पाड़ा अथसि। कीअं त बीठो थो तके छोकिरनि ॾे। न वेंदो जेसीं ताईं हिन जा छोहन छंडे कढंदीसांसि। माई वॾी जो ख़ैर। बाबला, ख़ैर त रब जग जहान जो कंदो, पर ॻाल्हि आहे सिधी सही। जे हिते असांखे इज़त सां रोटी कमाइण ॾियो, रोज़ी करण ॾियो त ठीकु आहे। जे न त असां तव्हांजे इन नज़रुनि जो तमाशो कोन बणबासीं, कोन। छो माई, का तकलीफ़ पहुती आहे छा? बाबला, जे रोज़ रोज़ हिते अचे इहे दोॾा फोटारे बीही रहंदो त असां खां कमु करणु बहाल आहे। असां खां कमु करणु न माई न, असांखे वरी हिते न ॾिसंदी। तूं वञी पंहिंजो कमु कर, असां हलूं था। तोखे वरी शिकायत जो मौक़ो न मिलंदो। अच कमदार। बड़े मियाँ त बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह। अरे हे भी वरी ॾिसो उल्लू भित ते वेठो आहे। हीअं कयूं थो वञे। अड़े तोखे उहे ॾींहं खैरां ॾेखारींदी जो यादि कंदे, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। क़िस्मत करियो आहे, न त तुंहिंजो इहो ॾिढ न दोहल जहिड़ो भञा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, जंहिंखे ॾिस सो ॿिले वारा तारा फोटारियूं पियो थो ॾिसे। अम्मा छा पिया चवनि? चवंदा वरी छा, मिड़ई धूड़ था पाइनि। वरी बि कुझु त चवंदा हूंदा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, जेको कुझु मां हुननि खे चयो आहे हो छा चवंदा। अम्मा किथे ईअं न थिए जो ही पोरियो बि विञाए विझी। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इहो मूंखां छठो कोन पुॼंदो त हो अचे मुंहिंजे नियाणियुनि में अखियूं विझनि ऐं मां वरी पेट तातलण जे करे हेठि अखड़ियूं कयूं वेठी हुजां। इहो खैरां खां कोन पुॼंदो। बुख वगे त मरी सघां थी, पर जे इज़त सां जीअण न ॾिनूं न हिननि त पोइ मौत क़बूल ईंदी। बाक़ी ईअं त ज़िंदगी कोन गुज़ारींदसि। हा
चङा थिया जो लुक गिसे न त सॼा कम पूरा करे छोड़न हाउ धरते। अता सोच न निकल हाली तू काने तबूक न लग वने एक थुलादा मरे मुकाम करे परे। गाल बुझ आत हलूं हलूं पैर ड्राह त मार न गतन ओ धरते। हल हल भज भज भज। परे थी मैखना परे थी ओ धरते। बाबा रोस्तम वालिया बाह बाल लेती है ओ धरते परे थी सागणू। अरे हल हल मार भाई हल। बाबा साईं जुल्म थियो जुल्म थियो। अरे निभागा छा थियो? बाबा साईं मां जमीन घुमी रहियो हुअसि त गाल खणी कर न। रेसन डा मूं ओचितो खान खे ॾिठो जेको पुलिस पोस्ट तरफ़ वञी रहियो हो। असां वाले रुस्तम खान को बि ॾिठे। वॾा बाबा उन्हनि खेरल बहा ओ धरते। बाबा साईं ओचितो वरी डज़ डज़ फायरिंग शुरू थी वई सो बि यम यम करे। छा खान के पुलिस मारे वे तो? बाबा साईं जी बिना फायरिंग खत्म थी न त मां छा थो ॾिसां अलाए छा थो ॾिसां बाबा साईं यम यम करे। अरे हेॾे हाणे बक बि छा ॾिठई? बाबा साईं सब पुलिस वारा मारजी आ। रुस्तम खान से जुल्म करे छड़ियो जुल्म करे छड़ियो। अदा मां तव्हांखे चवंदो हुअसि पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञी कोन। तव्हां चए थो रुस्तम अहिड़ो न आहे। रुस्तम खान सां गॾिजी वॾो ज़ुल्म कयो आहे। वॾो ज़ुल्म कयो अथई। अहिड़ो त कम करे आया हूं जो असांजे पाछे खे बि ख़बर कान पई त पुलिस वारनि खे कंहिं मारियो आहे। हाणे ख़बर पवंदी त केतिरे वीहे सौ जेकॾहिं अञा बि उनजे मथे में जोई न चुरी त पोइ इन खां बि वॾो कमु करे ॾेखारबो नजीब। ऐसा हाणे पुलिस जो निंड्रू हराम हूंदियूं हराम। जंहिं महिल असांजे सिर मथां अचे थी त इहे कानून जा मुहाफ़िज़ आराम में हूंदा। हाणे जॾहिं इन्हनि जा सिर लाहींदासीं पोइ मन कातिलनि जो बिलो कनि। ऐसा हाणे तमामु जल्द पुलिस हिते बाह बारी थी। नजीब इब्राहिम बाबा तव्हां कुझु ॾींहंनि लाइ पासीरा थी वञे जीअं कुझु थथाई थिए ऐं पए पुलिस खे ख़बर त मूसा ख़ान जो वेर कारीहर ते पेर आहे। कारीहर ते अम्मा जल्दी कर ॾाढी बुख लगी आ। बस बाप देर काने इजो तो बच। चाची जन्नत तू हिते? जी बाप बस किस्मत खणी आई है। खैर तोखे मां
हिन औरत लाइ ॿुधायो त हाकिम खान नादाब बस छॾे ॾे हिन ॻाल्हि खे वधीक फटनि मथां लूण न बुरक। अदी हाकिम खान खां तुंहिंजे ज़ुल्म जो हिसाब मां ॻाए वॼाए वठंदुसि। इन हाकिम खान खे जेकॾहिं तुंहिंजे क़दमनि में मूं न झुकायो त मुंहिंजो नालो बि रुस्तम खान आहे। रुस्तम खान आहे मुंहिंजो नालो। हाँ चाची, इन ज़ालिम खां सभु पलांद करणा आहे। अबाब खैरान जी ख़बर अथई तूं हा आहे किथे? न चाची, मां पाण उन्हनि जी तलाश में आहियां। ख़बर नथी पवे त अलाए कंहिं तरफ़ मोह कयो अथनि। जेसि ताईं मां खैरा सां न मिलंदसि ऐं उन खां माफ़ी न वठंदसि न मुंहिंजी दिलि खे सुकून ई कोन मिलंदो। अलाह करे मूंखे जल्दी खैरा मिले। चाची तमामु जल्द मां चाची खैरा खे हथु करे तव्हां सां मिलाईंदुसि। अबाब ॾिस जीअं तोखे खैरा जी ख़बर मिले न मूंखे ज़रूरु ॿुधाइजां। मां खैरा सां मिलंदसि ऐं उन सां मिलणु मुंहिंजो तमामु ज़रूरी आहे। जी चाची। अदी सामान त आहे न? अलाह ख़ुशि रखई अबाब। सामान अञा 2 ॾींहंनि खनि जो त आहे, थी वेंदो। ठीकु आहे अदी, सुभाणे मां रमूअ खे चवंदुसि त कुझु ॿियो बि सामान वठी। ज़मींदार तो सही हलेस थो न? हाओ अदा हाओ भला जे न बेहलंदो सही असांखे छा कर। जेकॾहिं सही न हलियो न त कमु छॾे ईंदासींसि। न बचा न, कमु छॾण जी ग़लती न कजोसि। सोणी अच त तूं मां पाणी भरे अचां। हाओ अम्मा हाओ, वञू वञी महलाए तो पाणी भरे अचो त को कोने भाने जी कयूं को मानीअ टुकड़ो थे। वो दे मां बि ॾाढो थकिजी पियो हुयसि। गोर घबाटो करे बसि पुत में साह कोन्हे, खाली आराम थो कयां। हा दा हा भली कर आराम। अम्मा इहो त शुक्र आहे जो ही झोपड़ियूं मिली वयूं सिर ढकण जे लाइ, जे न त अलाए किथे धिका खायूं आ। बसड़ी अम्मा जेके किस्मत में धिका लिखियल हूंदा से त ज़रूर मिलंदा। अञा त ख़बर ई कोन थी पवे त छा छा थियणो आहे मुक़दर में। तो त असांजो हुयो कोन, पर पोइ बि अलाए छा रब जो राज़ आहे पियो थो लोड़ाए। बस अम्मा रख अलाह ते, दुखनि पोयां सुख बि ईंदा आहिनि। बसड़ी अम्मा सुख हिकिड़े झुटके जा, दुखनि जे लाइ पियो लोड़जे। वरी बि शुक्र था कयूं पिया मालिक। न ॼाण त सोडो अलाए कहिड़नि सूरनि में हूंदो। ख़ुदा भलाई कंदुसि, खैरनि सां हुजे। ज़िंदगी त मिली वयसि, पर जेका हाकिम ख़ान जुठ कयसि शायदि उहा विसरी वञे। वरी अची जोश में को ग़लति क़दम न खणी वेहे। अल्लाह भलाई कंदुसि। मुंहिंजो जेतिरो वस हलियो मूं भलाई कई मांसि, अॻिते भाग खटंसि। कंहिंखां मदद घुरां, मूसा खान बि मुंहुं फेरे वियो। मजू त पैसनि खां सवाइ कमु ई कोन कंदो। कंहिंखां मदद घुरां, कंहिंखे पाण सां गॾायां, जेको मूं मथां थियल हर ज़ुल्म जो हिसाब हाकिम खान खां वठे। उहो केरु थो थी सघे
जेको मुंहिंजे करे हाकिम खान सां टक्कर खाए। कंहिंखे न कंहिंखे त पाण सां कढाइणो पवंदो। हाकिम खान खां हर हाल में पलांत करणो आहे। जेसी ताईं पंहिंजो प्लान न कयुमि किथे मुंहुं खणी घुमी न सघंदुसि। हा हा, कीअं बि करे हाकिम खान खां पलांत करणो आहे हाकिम खान खां पलांत।